मुझे मदीने जे मीर जा आशिको अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु जो एहसान अजीम सा अवां जे मथा थियो, जो रब्बे करीम सा अवां के पंहिंजे प्यारे हबीब लबीब सरवरे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी ऐं उम्मत जी निस्बत नसीब फरमाई। या निस्बत एतरे कदर आली शान ऐं अज़मत वारी आहे जो इन ये निस्बत के हासिल करण जे लाइ कई अंबियाए किराम रब जी बारगाह में अर्ज कयो त मौला असां के पंहिंजे महबूब जी उम्मत जी निस्बत अता फरमा। खुदा जे बरगुज़ीदा नबियन पंहिंजे महबूब जी मारफत फजीलत संदन जे शान कदर के जीअं सुञातो, कई अंबियाए किराम अहिड़ा थी गुज़रिया आहिनि जन पंहिंजे जिंदगी जो आखिरी हिस्सो मक्कतुल मुकर्रमा में अची गुजारियो। मुहद्दिसीन किराम में इमाम अबू नुऐम, इमाम अबू इसहाक, इमाम वाक़िदी, इमाम मावर्दी, इमाम असद नेशापुरी, अल्लामा काजी इयाज, अल्लामा फखरुद्दीन राजी, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ए चोटी जे मुहद्दिसन सगोरन आंदो आ त कई अहिड़ा नबी सगोरा सवन जे तादाद में थी गुजरिया आहिनि जिनके अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे इलाइक़े जे लाइ नबी मुंतखिब करे मोकिलियो हो, पर उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जो आखिरी हिस्सो अची मक्कतुल मुकर्रमा जी सरज़मीन ते गुज़ारियो ऐं कई नबियन सगोरन पंहिंजूं मज़ारूं क़बरूं उते ठहरायूं। मुहद्दिसीन किराम फरमाइन था त 1000 खां वधीक नबियन जूं मज़ारूं खाना काबा बैतुल्लाहिल हराम जे इन मताफ वारे सहन में आहिनि। मक्के जे मुज़ाफात में वादी सुर्रा है, उन वादी सुर्रा में मुहद्दिसीन किराम फरमाइन था त 700 खां वधीक नबियन जूं मज़ारूं, ये सब नबी सगोरा यानी इहे त उहे मज़ारूं आहिनि जिन जो तारीख़ में ज़िक्र आ, जिन जी मुअर्रिखन के ख़बर हो, पर जिन जी खबर न पई सगी आ। मुफस्सिरीन किराम मुहद्दिसीन उज़ाम मुअर्रिख लिखन था त कई हज़ारन जे तादाद में थी सकन थियूं त उहे मज़ारूं अञा वधीक हुजन, पर ये सब नबी सगोरा पंहिंजन पंहिंजन इलाइक़न खां मक्कतुल मुकर्रमा छो मुंतकिल थिया ऐं उते अची पंहिंजी ज़िंदगी जो आखिरी हिस्सो छो गुज़ारियूं ऐं उते उन्हनि पंहिंजूं मज़ारूं क़बरूं छो ठहरायूं। फरमाइन था इन करे जो हर नबी जे दिल जी तमन्ना हुई त जंहिं प्रिय जे लाइ अल्लाह असां खां वाइदो वरतो आ लतुमिनुन बिही वलतंसुरुन त जे कलियामा जे ज़माने में मुंहिंजो महबूब मुकर्रम अचे त पोइ उन ते ज़रूर बिल ज़रूर ईमान बि आणिजो ऐं उन मुस्तफ़ा जी इताअत करे ग़ुलामी करे मुंहिंजे हबीब जी मदद बि कजो। हर नबी जी तमन्ना हुई त उन दिलबर जो दीदार नसीब थी वञे, उन जे शहर जी निस्बत नसीब थी वञे। भला जेकॾहिं ज़िंदगी वफ़ा न करे असां जे ज़माने में न अचे त असां जूं मज़ारूं उन जे शहर में हुजनि, उन जे कदमनि जी खाक जी निस्बत असां खे नसीब थी वञे। जंहिंजे लाइ नबियन इंतज़ार कया। अब केॾा असां भाग वारा हूं
केड़ा बख्तवार आहियूं, केड़ा असांजा नसीब बुलंद आहिनि जो अल्लाह अण घुरियो उन महबूब जी गुलामी उम्मत जी असांखे निस्बत अता फरमाई। इन ते जेतिरो शुक्र कयूं सो थोड़ो आ, कम अज कम 3 दफ़ा त चओ अल्हम्दुलिल्लाह, वरी आवाज़ सां चओ अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। उन मदीने वारे मीर जी मेहरबानी जो उन अल्लाह जे प्यारे हबीब असांखे पंहिंजे कुणे में पंहिंजे गुलामी लाइ चूंडियो आहे। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कई नबी सगोरा मुझे सोने हबीब जे दीदार जे लाइ उन मक्कतुल मुकर्रमा जो इशारा जो रुख इख्तियार कयो। आखिरी जिंदगी जा ॾेखाड़ा उते बसर कयो, पंहिंजो मज़ारो उते बणायो। हते इस्माइल अला नबीना अलैहि सलात व सलाम साईं जो विसाल मक्के में कोन थियो, विसाल साईं जो शाम वारे इलाइके में थियो, पर वसियत कई हई त मुझो जिथे भी विसाल थे पर मुंहिंजी मज़ार मक्के में ठाहिजो, खाने काबे जे हतीम में बणाइजो। साईं उते छो पर मैं इन करे जडे आखिर ज़मान नबी इंदो ऐं ओहो जडे अज इंदो ओहो उन मदीम में जडे रात जे टेम ते नफिल अदा कंदो त उन जे कदमन जी बरकत ऐं खैरात मुखे अल्लाह उते नसीब फरमाए। अबा ये का मजाक ना है, या का दोदे चनेसर जी हिकायत का कहानी ना है, ही नबियन जो मामलो आ। अल्लाह जी ज़ाते बाबरकात उनन जे दिल में पंजे हबीब जे शान के मुनकशिफ जो कयो हो, पर्दा जो खुलिया हा। डिठो हो त कायनात में रब खां बाद में अगर इज्जत जो लायका त मोहम्मद मुस्तफा हा त सबई अन डिठा आशिक बणजी पिया होया। हाओ मुझे महबूब जा आशिको तने अल्लाह जे पैगंबरन दुआऊं घुरियो रुगो ज़ात जे बरकत जे हुसूल जे लाए उन पैगंबरन मा जनताऊं घुरियो उनमा अल्लाह जो प्यारो खलील हते इब्राहिम खलीलुल्लाह बे आगे जे साईं दुआ घुरिया जे दुआ कल तालीम वारी अल्लाह जी ज़ाते बाबरकात कुरान करीम में आयत जी सूरत में बयान फरमाइया। ओहा आयत मु अव्वल में तिलावत कई खुदा जे बरगुज़ीदा नबी केड़े मौके ते दुआ घुरिया जडे अल्लाह जी ज़ाते बाबरकात इब्राहिम खलील खे फरमायो ऐ मुझा खलील मुझे खाने काबे बैतुल्लाहिल हराम जी नए सिर तामीर कुन जे बुनियादन के बुलंद कर। याद रखो अव्वल में अल्लाह जो घर खाना काबा बैतुल्लाहिल हराम मस्जिद हराम जे खे चऊं था जेका मक्कतुल मुकर्रमा जी सरजमीन में आ। इहा मस्जिद हराम ऐं मस्जिद अक्सा जेका बैतुल मुक़द्दस आ, ये बई मस्जिदूं अव्वल में अल्लाह जी ज़ाते बाबरकात हते आदम अला नबीना अलैहि सलात व सलाम जे हथां तामीर कराई। मुझे मदीने जे मीर फरमायो त इन बिनी मस्जिद जे तामीर में जेको विच में वक्फो आ दौरानिया ओ 40 सालन जो आ। अव्वल में 40 साल अग अल्लाह मस्जिद हराम खाना काबा बैतुल्लाहिल हराम तामीर करायो हते आदम सुने जे हथा ऐं 40 सालन खां पो वरी बे पासे मस्जिद अक्सा तामीर कराई आदम सुने जे हथा। पर बस मुफस्सिरीन किराम इमाम कुर्तबी असबाब बयान कया हन त खाना काबा अल्लाह जमीन ते छो तामीर करायो, इन जो सबब केड़ो? अल्लाह जो बरगुज़ीदा नबी हते आदम अला नबीना अलैहि सलात व सलाम के जडे अल्लाह जी ज़ाते बाबरकात आसमान का जन्नतुन का जमीन ते मुंतकिल कयो साईं हिकमत रब्बानियत मशियत इज़्ज़ती तात रब जी रज़ा जे मुताबिक जमीन ते आयो आ। कुछ अरसो गुजारना खापो अल्लाह जे हुजूर में अर्ज़ की मुझा मौला जन्नत में होस त तुझे रहमत कुर्ब जे मकाम में होस
होसि उते ॾाढो चैन ऐं करार इत्मीनान सुकून हो। मौला जीअं जो ज़मीन ते आयो आहियां मां तुंहिंजे हुक्म ते राज़ी आहियां पर रब्बे करीम मूंखे हिते सुकून कोन थो अचे करार नथो अचे। अबा जन्नत जहिड़ो करार ज़मीन ते काथे? रब फरमाए आदम ज़मीन करार जी जाइ न आहे, ज़मीन सुकून जी जाइ न आहे। तुंहिंजी शिकायत हक़ आहे या मूं सुकून जी जाइ करे कान ठाही आहे। पोइ मौला मूंखे सुकून न मिलंदो त मां ज़िंदगी कीअं गुज़ारी? मां त बेचैन आहियां बेकरार आहियां। सुना आदम तुंहिंजे इन करार जो इंतजाम कयां थो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायसि जिथे तुंहिंजी रिहाइश आहे इन सरज़मीन ते इन जाइ ते तूं मुंहिंजो घर जोड़, उन में तूं सरब सुजूद थी, उन में मुंहिंजी बंदगी कर। जॾहिं तूं मुंहिंजे हुज़ूर में सरब सुजूद थींदे उन घर खे मुंहिंजी इबादत सां आबाद कंदे त उन बंदगीअ जे करे तोखे दिल में सुकून ऐं इत्मीनान वारी जिंदगी नसीब थी वेंदी। मुफस्सिरीन किराम फरमाइनि था इन में इशारो आहे आदम जे औलाद जे लाइ। जेके माण्हू सम्झनि था त सुकून शायद दौलत में आहे, सोन चांदीअ में आहे, माल जे गॾु करण में आहे। के समझन था सुकून आलीशान बंगले ऐं महल में आ, को समझे तो त सुकून आलीशान सवारी में आ, को समझे तो त दुनिया जे दौलत में सुकून आ। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए ए बाना या गाल तू ज़हन नशीन करे छॾ। तू आदम जी औलाद ही, आदम के दुनिया ते अव्वल में सुकून आयो या दुनिया जी रंगो भी दुनिया जे अंदर जो कुछ यो सुकून जो बायस नागे। जेकॾहिं दुनिया में सुकून चैन जी जिंदगी गुजारण चाही तो त हिकड़ो ही उसूल आ अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जी याद ऐं मुंहिंजे ज़िक्र में दुनिया जो सुकून तोखे मिलंदो। जेकॾहिं दुनियावी जिंदगी इत्मीनान सां गुजारण चाही तो त दिल में मूं रब जे ज़िक्र ऐं याद खे जगह ॾे। तॾहिं सुणे भिटाई रहमतुल्लाह अलैह इन फलसफे के कुरानी फलसफे के बयान कंदे फरमाए तो चौ तू अल्लाह है किड़ो दीवाई मसिख लिखो वेठी लिख अखर इहो ईमन में। फरमाए तो चौ तू अल्लाह है किड़ो दीवाई विसारे छॾ ता तो सी गॾ सजन साह पसाह में। फरमाए तो चौ तू अल्लाह है किड़ो दीवाई विसार तन में तंद तवार सदा सुपिरिन जी। जेके खुदा जा बरगुज़ीदा बाना उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी आ। फरमाए तो वहदहू जे वठिया इल्लल्लाह सी ओरीन यूं हकीकत गडियो तरीक़त तोरीन मारफत जे माठसी देसांदर डोरीन सुख न सुता कदहीं वेही न वोलीन कुल नो कोरीन आशिक अब्दुल लतीफ चए। फरमाए तो सीनू संजे से जते सामी की न सुमन अन्नो मुख्तुल मौत हमाम रखन मन पो एहड़न ओञाणन वनी गुर के गड्या का पड़ी। फरमाए तो आगे कया अगही निसरो ई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सचन को नी सूर मौला कयो ममूर अंग अज़ल में उन्हनि जो।
जेके रब जे ज़ात जे इस्म के पंजे सीने में जाए ॾींदा, जिनजो सीनो खुदा जे नूर सां मामूर आ, जिनजो अंदर खुदा जी जोहर सां मामूर आ, उन्हनि जी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी आ। भला तव्हां ॾिसो, मुशाहिदो कयो, तजुर्बो कयो, पंहिंजे इर्द गिर्द निहारियो, जेके ज़ाहिरी तौर ते दिहनि जा धणी आहिनि, गली वॾी मिल्कियत वारा, वरन बंगलनि वारा, वरन आसाइशनि वारा, तोलई तोलतई चांदीअ जी सोन जी उन्हनि खे कमी न आहे, पर मुंहिंजा अदा राति सुम्हण जे लाइ उन्हनि खे दवा खाइणी थी पवे, पर पोइ बि सुकून वारी निंड न आहे। गशीअ में पिया ज़रूर आहिनि, पर सुकून उनखे मिलंदो जेको दिलि में पंहिंजे रब जे नाले ऐं याद खे जॻह ॾींदो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे आदम सफ़ीउल्लाह के फरमाया, सोना आदम सुकून दुनिया में तॾहिं मिलंदी जॾहिं मुंहिंजी याद ऐं मुंहिंजे ज़िक्र सां पंहिंजी ज़िंदगी खे आबाद कंदे। अल्लाह जे बरगुज़ीदा नबी अव्वल में खाने काबे खे तामीर कयो, इन तरह सां ख़ुदा जी ज़ाते बाबरकात उनखे उन जी बंदगीअ में सुकून अता फरमायो। हाणे अल्लाह जे प्यारे नबी ते नूह अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो आहे। अल्लाह जे बरगुज़ीदा नबी 950 वरह खुदा जे दीन जी तबलीग पंहिंजी उम्मत ऐं क़ौम खे कई। घणा साल? 9.5। अब लंगर त खाईंदो, आसरो भी कयो, एतिरो देर इंतजार भी कोन कयो तो जो थकजी पिया हो। मां अञा अव्वल खां वठी ॻाल्हाईंदो जो तव्हां हाणे सुबह हालात थकजी पिया। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जी प्यारे नबी 950 साल तबलीग कई, पर अहिड़ी बदबख्त कौम हुई, एॾा बदकिस्मत हा जो चंद ॼणनि खां सवा बाक़ी दीन में दाख़िली कोन थी। हदीस में आयो आहे त एॾा ज़ालिम हा ऐं एॾा शरीर फितना परवर हा। साईं जंहिं महिल ख़ुतबो ॾे न, अल्लाह जो दीन पढ़ी उन्हनि खे ॿुधाए त उन में हू चथरूं कनि, ठठोलियूं कनि, मज़ाक़ूं कनि, वॾे आवाज़ सां ॻाल्हाइनि त साईं जो ख़ुतबो ख़िताब ॿियनि जे कननि ताईं न पहुचे, पियो पैगाम न अचे। 950 साल ताईं हिकमत ऐं सब्र सां साईं पैगाम ॾींदा रहिया। अब आयो बि सब्र चइबो न, तव्हां घड़ी खनि सुबह नथा चओ त असांजो हौसलो थो हार। पर नूह अलैहिस्सलाम खे सलाम आहे साईं, 950 साल ताईं सब्र के नेठ अल्लाह जे नबी खे जलाल आहे। मौला हिननि मां ऐं हिननि जी नस्ल मां ना उम्मीद थी चुको आहियां। रब्बि ला तज़र अलल अर्दि मिनल काफिरीन दय्यारा। ऐ रब्बे करीम, हिननि बदबख्तनि खे हाणे तुंहिंजी मारिफत जो को हिस्सो नाहे मिलणो, मां ना उम्मीद थी चुको आहियां। मौला हिननि मां का बि चुरंदड़ पुरंदड़ ज़िंदा शइ न छॾ। अल्लाह जी नबी दुआ कई, तूफ़ान नूह आयो, पाणी जो तूफ़ान आयो, ज़मीन ते जो कुछ हुयो सभु उन पाणीअ में ख़त्म थी वियो। अल्लाह जी नबी जो जोड़ियल घर मस्जिद हराम ऐं मस्जिद अक्सा ए ॿई उन पाणीअ में मुनहदिम थी वियो। हाणे अल्लाह जी ज़ाते बाबरकात जे प्यारे खलील हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जो ज़मानो आयो। मुझे मदीने जे मीर फरमाए, अल्लाह खाना काबा बैतुल्लाह हराम मस्जिद हराम के पंहिंजे प्यारे नबी हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे हथां नए सिर तामीर करायो ऐं वरी मस्जिद अक्सा के हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां तामीर करायो। अल्लाह जी प्यारे नबी के रब हुकुम फरमायो, इब्राहिम उन बुनियादन के दोबारा बुलंद कर जे बुनियादन ते आदम मुझे घर के तामीर कयो हो। हाणे अल्लाह जो नबी पंहिंजे फर्जंद सां गॾु खाने काबे जी तामीर ला मेहनत पियो करे, मुशक्कत पियो करे, मजदूरी पियो करे। रब के पंहिंजे नबी ऐं उन जे नबी ज़ादे जी मेहनत एतिरी पसंद आई, अल्लाह उन मेहनत के तामीर जे मंजर के कुरान करीम में बयान कंदे फरमायो, व इज़
यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। व इज़ यरफ़उ मुझा हबीब याद कर ओहो ज़मानो जॾहिं इब्राहीम मुंहिंजे घर जे बुनियादनि खे मथां पियो करे। अवा ॻाल्हि इब्राहीम जे ज़माने जी आहे। ख़ुदा पंहिंजे हबीब खे कीअं पियो यादि ॾियारे। यादगार वाक़ियो उनखे यादि ॾियारिबो आहे जेको यादगार मौक़े ते मौजूदु हुजे। अल्लाह पंहिंजे हबीब खे यादि पियो ॾियारे। मालूम थियो त मुस्तफ़ा करीम जी रूहानियत आका जी हक़ानियत सभ खां अव्वल में मौजूद हुई। तरफ याद पे जा रहे न मुझा हबीब याद कर व इज़ ओहो वाक़ियो याद कर। तले मुझे मदीने जे मीर फरमायो कुन्तु नूरम बैन यदै रब्बी क़ब्ल ख़ल्क़ आदम बिअरबअत अशर अल्फ आम। मां आदम जी पैदाइश खां 14,000 साल अॻु अल्लाह जी बारगाह में नूर होस। फरमायो आदम जी पैदाइश खां 14,000 साल अॻु मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे किताब नशरुतीब जे अंदर इन हदीस खे दर्ज करे हेठा तशरीह में लिखे तो त हिन हदीस में 14,000 साल अरसे वक्त जो ज़िक्र आहे। पर का अहिड़ी रिवायत मिले जंहिंमें वधीक अरसे जो ज़िक्र हुजे उहा बि हक़ छो त मुस्तफ़ा करीम जी रूहानियत ऐं हक़ानियत सभ खां अव्वल ऐं आला आहे। मुझे मदीने जे मीर फरमायो बी हदीस कुन्तु नबिय्यन व आदम बैनल माए व तीन। मां तॾहिं बि नबी होस जॾहिं आदम खे अल्लाह अञा पाणी ऐं मिट्टीअ जे दरमियान रखियो। अञा साईं जी मिट्टी पाणीअ में हुई काल बि तैयार कोन थियो त तॾहिं मां अल्लाह जी बारगाह में नबी होस। चओ सुभान अल्लाह। वले आवाज सां चो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। मुझे मदीने जे मीर जा आशिको अल्लाह जे प्यारे हबीब टी हदीस में बयान फरमायो। पान फरमाया अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुखे सब खां अव्वल पैदा फरमायो। फरमाया या जाबिर इन्नल्लाह तआला क़द खलक़ क़ब्ल अल अशियाइ नूर नबिय्यक मिन नूरिही फजअल ज़ालिका नूर यदूर बिल क़ुदरति हैस शाअ अल्लाह वलम यकुन फी ज़ालिकल वक़्ति लौहुन वला क़लमुन वला जन्नतुन वला नारुन वला मलकुन वला समाउन वला अर्दुन वला शम्सुन वला क़मरुन वला जिन्नियुन वला इंसियुन फलम्मा अरादल्लाहु अन यख़्लुक़ल ख़ल्क़ क़सम ज़ालिका नूर अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल जुज़इल अव्वल अल क़लम व मिनस सानी अल लौह व मिनस सालिस अल अर्श सुम्मा क़सम अर्राबिअ अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल अव्वल हमलत अल अर्श व मिनस सानी अल कुर्सिय व मिनस सालिस बाक़िल मलाइकत सुम्मा क़सम अर्राबिअ अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल अव्वल अस्समावात व मिनस सानी अल अर्दीन व मिनस सालिस अल जन्नत वन नार सुम्मा क़सम अर्राबिअ अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल अव्वल नूर अबसारिहिम व मिनस सानी नूर क़ुलूबिहिम व हियल मारिफतु बिल्लाह
व मिनस सालिस नूर उनसिहिम व हुवा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्मा क़सम अर्राबिया अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ अश-शम्स मिन जुज़ीन वल क़मर मिन जुज़ीन वल कवाकिब मिन जुज़ीन व अक़ाम अन-नूर व हुवल जुज़्उर राबि फ़ी मक़ामिर रजाए इस्ना अशरा अल्फ सना सुम्मा जअलहू अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ल अक़ल मिन जुज़ीन वल इल्म वल हिल्म मिन जुज़ीन वल इस्मत वत तौफ़ीक़ मिन जुज़ीन व अक़ाम अन-नूर व हुवल जुज़्उर राबि फ़ी मक़ामिल हयाए इस्ना अशरा अल्फ सना सुम्मा नज़र इलैहि फ़तरश्शह अन-नूर अरक़ल फ़क़तर मिन्हु मियत अल्फ़िन व इश्रून अल्फ़न व अर्बअत आलाफ़िन क़तरतन फ़ख़लक़ल्लाहु मिन कुल्लि क़तरतिन नबिय्यन व रसूला सुम्मा तनफ़्फ़सत अर्वाहुल अंबिया फ़ख़लक़ल्लाहु मिन कुल्लि अनफ़ासिहिम नूर अर्वाहिल औलिया वस्सुअदा वश्शुहदा वस्सालिहीन वल्मुतीन मिनल मुमिनीन इला यौमिल क़ियामा सुम्मा ख़लक़ल्लाहु इस्ना अशर हिजाबल व अक़ामा अन-नूर व हुवल जुज़्उर राबि फ़ी कुल्लि हिजाबिन अल्फ़ सना व हिय मक़ामातुल उबूदिय्या व हिय हिजाबुल करामति वस्सआदति वज़्ज़ीनति वर्रहमति वर्रअफ़ति वल इल्मि वल हिल्मि वस्सब्रि वस्सिद्क़ि वल यक़ीन वल वक़ारि वस्सकीन फ़अबदल्लाह ज़ालिकन नूर फ़ी कुल्लि हिजाबिन अल्फ़ सना फ़लम्मा ख़रज ज़ालिकन नूर मिनल हुजुब रक्कबहुल्लाहु फ़िल अर्दि फ़कान युदीउ मिन्हु बैनिल मशरिक़ि वल मग़रिबि कस्सिराज फ़िल लैलिल मुज़लिम सुम्मा ख़लक़ल्लाहु आदम मिनल अर्दि व रक्कब फ़ीहि नूर फ़ी जबहतिही सुम्मा इंतक़ल मिन्हु इला शीस वलदिही व कान यंतक़िलु मिन ताहिरिन इला ताहिरिन मिन तय्यिबिन इला तय्यिबिन इला वसल इला सुल्बि अब्दिल्लाह बिन अब्दिल मुत्तलिब सुम्मा अख़रजनी इला दुनिया व जअलनी सय्यिदल अव्वलीन वल आखिरीन व रहमतन लिल आलमीन व खातमन नबिय्यीन व क़ाइदल गुर्रिल मुहज्जलीन हाज़ा कान बदअ नूर नबिय्यिक या जाबिर। मुझे मदीने जे मीरा फरमाया जाबिर अल्लाह खलीज़ाती बाबरकात अना सिज खे पैदा न कयो हो न चंद्र खे बनायो हो न सितारा हुया न अर्श हो न कुर्सी ही न लोह हो न कलम हो न जिन्न हा न इंसान हुया न हूरो हुयो न मलाइका हुया न गिलमान हुया न जन्नत हुई न जहन्नम हुयो काब शे न हुई अव्वल में सब खां पहिरियां अल्लाह तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे ज़ाती नूर मां पैदा फरमायो इन कायनात के ठाहण जो अल्लाह इरादो फरमायो नूरे मुस्तफा के चईने सन में विरायो पहरे से मां अल्लाह कलम के बनायो बे से मां लोहे महफूज के ठायो टे से मां अर्श अजीम के बनायो चौथे से नूर के चईने सन में विरायो पहरे से मां हामिलीन अर्श अर्श के खण वारा मलाइक पैदा फरमाया बे से मां पंजे कुर्सी के बनायो टे से मां क़यामत ताईं जेके मलाइक पैदा थियण
थियणा आहिन उन्हनि जे नूरानी खमीर खे पैदा फरमायो चौथे से नूर खे वरी चईं सन में विरायो पहिरें से मां सतई आसमान बनाया ॿिए से मां सतई ज़मीनूं बनायो टे से मां जन्नत ऐं जहन्नम खे ठाहियो वरी चौथे से नूर खे चईं सन में विरायो पहिरें से मां जेके क़यामत इंसान मर्द औरतूं पैदा थियणियूं आहिनि उन्हनि सभिनी जे मथे वारी अखियुनि जे नूर ज़ाहिरी नूर बिसारत के पैदा फरमायो बेसे मां नूर कल्ब के पैदा फरमायो जेको मारिफत खुदावंदी जो नूर टे से मां अल्लाह कलमे तय्यबा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे तय्यबा जे नूर के मुस्तफा जे नूर मां पैदा फरमायो चौथे से नूर के अल्लाह वरी चईं सन में विरायो पहिरें से मां सिज के बनायो ॿिए से मां चंड के ठाहियो टे से मां सितारनि के बनायो वरी चौथे से नूर के मकामे रजा में 12,000 साल रखियो 12,000 साल खां पोइ खुदा जी ज़ाते बाबरकात उन नूर के चईं सन में विरायो पहिरें से मां अक़ल के ठाहियो ॿिए से मां इल्म ऐं हिल्म के बनायो टे से मां इस्मत ऐं तौफ़ीक़ के ठाहियो वरी चौथे से नूर के खुदा जी ज़ाते बाबरकात मकामे हया में 12,000 साल रखियो 12,000 साल खां पोइ निगाह जलालत उन नूर जे मथां जो विधी त उन नूर खे हया जो पसीनो आयो कमो बेश 1,24,000 कतरा फुड़ा उन नूर मां टपकी पिया अल्लाह कतरनि खे ज़ाया न कयो जेकी नबी रसूल अचणा हुआ उन्हनि जे अरवाहनि ऐं अनवारनि खे मुस्तफ़ा जे पाक नूरानी पसीने जे कतरनि मां पैदा फरमायो नबियन के महबूब जे नूर जे कतरन मां पैदा कयो चो सुभान अल्लाह तले इमाम बूसरी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो फइन्नहु शम्सु फदिलिन हुम कवाकिबुहा फइन्नहु शम्सु फदिलिन हुम कवाकिबुहा युज़हिरन अलवारहा लिन्नासि फी ज़ुल्मी मुझा हबीब नबियन में तू इए आही जिया सिज सितारन में आ चंड सितारन में न सिज सितारन में आ सितारन के रोशनी मिलंदी आ त सिज मां मिलंदी आ मुस्तफा नबियन के नूर मिलियो आ त हबीब तुंहिंजी ज़ात मां मिलियो आ मुझे मदीने जे मीर फरमायो आलम अरवाह में अंबिया किराम जेको पहिरियों साओ खयो खुदा जी ज़ाते बाबरकात उन सा के पंजे खुद ते कामिला सा जमा फरमायो हाणे क़यामत जेके औलिया सुअदा सालिहीन मुतीन मोमिनीन खुदा जा बरगुज़ीदा बाना अल्लाह जा वली ईंदा उन सभनी जे अरवाहन के अल्लाह वरी नबियन जे नूरानी साहन मां पैदा फरमायो इन करे आला हजरत अजीमुल मर्तबत अशाह अहमद रजा खा फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इन हदीस की तर्जमानी कंदे अकीदो ऐं फलसफो समझाइंदे या गाल बुधाई हे तो खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे बाला ओ वाला हमारा नबी मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह वरी मुझे नूर मां 12 हिस्सा पैदा फरमाया 12 हिस्सा पैदा करण मां 12 हिजाब पैदा कया वो हिजाब केड़ा हा हिजाब करामत हिजाब सादत हिजाब जीनत हिजाब रहमत हिजाब रफत हिजाब इल्म हिजाब हिल्म हिजाब सब्र हिजाब सिद्क हिजाब यकीन हिजाब वक़ार हिजाब सकीना 12 हिजाब पैदा करे 12,000 साल तई नूर मुस्तफा के अल्लाह उन हिजाब में रखी पंजी बंदगी कराई यानी जिब्रील मुस्तफा का पुछो हो
महबूबन फरमायो होस त जिब्रील बुधाए त तुंजी उम्र केतरी आ चयो है त मुंजा सोना 70,000 साल ताईं मां हिकड़ो सितारो उभरंदे ॾिसंदो होस 70,000 साल ताईं लही वेंदो हुयो वरी 70,000 साल ताईं उभरंदो हुयो ये उनके उभरंदे लखंदे मां 72,000 भेरा ॾिठो हुयो बस मूंखे इहा यादगिरी आ इन खां वधीक अरसे जी यादगिरी न आहे पर मैं जिब्रील ॿुधाए त उन सितारे खे ॾिठो ही भला सुञातो बि हुई जे तो साईं मूं सितारे खे कोन सुञातो पर मैं फबिइज़्ज़त रब्बी अन ज़ालिकल कौकब मूंखे पंहिंजे रब जी इज़्ज़त जो कसम ओहो जिब्रील सितारो न मां मुहम्मद करीम जो नूर हुयो जेको खुदा जे सिफाती हिजाब में ओहो बंदगी पियो करे मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह 12,000 साल खां बाद में मुझे नूर के जमीन ते मुंतकिल फरमायो युदीउ बैनिल मशरिक़ वल मग़रिब कसिराज फिल लैलिल मुज़लिम सारी जमीन मुझे नूर सा रोशनी मुनव्वर थी वई इए जे अंधेरी रात में ॾीओ बारबो आ रोशनी फैलजी वेंदी आ मुझे नूर सा सारी जमीन रोशन थी वई उन जाए ता अल्लाह मिट्टी खणाई कोसरो तस्नीम जे पानी में गोहाई उन मां कालब तैयार करे बनफख फीहि मिन रूही जो अमर फरमाए आदम के जिंदा करे पैदा फरमायो आदम जी पेशानी में नूरे मुस्तफा के खुदा मुंतकिल फरमायो आदम जी पुश्त खां उन जे फर्जंद हज़रत शीस अलैहिस्सलाम जी पुश्त में नूर आयो उतां खां कान यंतकिल मिन ताहिरिन इला ताहिरिन मिन तय्यिबिन इला तय्यिबिन इला अलवसल इला सुल्ब अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब ये पाक पुश्तन खां पाक बतनन खां महबूब जो नूर थींदो थींदो ता जो मुझे महबूब जे वालिद हज़रत अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में खुदा चमकायो आ मुझे मदीने जे मीर फरमायो मां अञा पंजे अम्मा जे बतन में न आयो होस अव्वल में अल्लाह मुके खातमुन नबीयीन जो ताज ढकरायो आ सय्यदुल अव्वलीन वल आखरीन बनायो आ काइदुल गुर्रिल मुहज्जलीन बनाए ए गुनहगारो सुनियो अण घुरियो मुस्तफा अल्लाह असा की अता फरमायो आ चो सुभान अल्लाह भला झूमी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि साईं मास्टर अकबर साहब मुखे ट्रोली खाड़ी फोन जो कर हर कलाक का वो फोन पे साईं खुश हो तबे सही आ साईं हाजिर इंशाअल्लाह अल्लाह सी तौफीक इंदा हाजिर थींदुस बेले वारन वट मां हमेशा हाजिर थियो बिल प्रोग्रामन जे कन पोतो त डाढी बेतबारी थी पई पर आयो हां त तमा सब थक्या पिया हो बाबा एतरा मिलाद मलाया थव जो मानी खाई खाई हाने तमा का आवाज ही कोन थो निकरे थोड़ो होशियार थी वियो हो मुखे बि खबर पए त समझो था बुधो था इन न तो मां रुगो हिनन किरण कांडन सां तो गालाया थोड़ो वडे आवाज सां चो सुभान अल्लाह खुदा अवा के खुश रखे मुझे मदीने जे मीर जा आशिको अवा झर झंग में पर पट में जबल में बुर में मुस्तफा जो मीलाद था मल्हायो मदीने वारे मीर जी अवा जे मथा रज़ा मंदी जो यो सबूत आ रब जो हबीब राजिया जो तमा के उन पंजी खुशी में शामिल कयो अब शादियों थींदियूं हन कराची में कई शादियों पे थन ता के दावत आए ॻाल्हायो वे याद कंदा त तहां बि वेंदो न जे कदे को मानू पंजे खुशी में शामिल कंदो तदे मानू खुशी में शरीक थी सकंदो मदीने वारे तमा के पंजे खुशी ला चूंडियो आ तदे तमा शरीक थिया आयो चो सुभान अल्लाह हाले दिल ठरे वथी त उस जी गर्मी जी परवाह न कयो वडे आवाज सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कशाक वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या त आयत जो मुंडा व इस अन्या त बाबा एरियो टे आयतूं बियूं आहिनि
ॾिसो केतिरो था वेहो इंतज़ार कयो अथव त हाणे ख़बर पवंदी तव्हांजे इश्क जी। पढ़ो मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुझे मदीने जे मीर जा आशिको कुरान ऐं हदीस जे मुताबिक अल्लाह जे प्यारे हबीब जी रूहानियत ऐं हक़ानियत सब खां अव्वल ऐं आला है। तॾहिं सोने भिटाई रहमतुल्लाह अलैह इन कुरान के हदीस के जमा करे पंहिंजे फ़लसफ़े मोहब्बत जो पैगाम ॾींदे समझायो। फरमाए तो सागण जा सिंगार अण ॾिठा अगई हुया न का कुन फयकून हुई न का बी पचार न को सिज चंद्र होई ऊंदह अंधकार न को मलक फलक हो न तो ही दी तवार। तने मोहब्बत साण में हार लाया लतीफ चे। अल्लाह जी ज़ाते बाबरका फरमाया इज़ यरफ़उ मुझा हबीब याद करो हो ज़मानो जने मुझो खलील पंजे फर्जंद सां गॾु मुझे घर जे बुनियादन के मथे पियो करे। अल्लाह जो नबी तमीर बि करे पियो गॾो गॾु दुआ पियो घुरे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। मौला मुंहिंजी ऐं मुंहिंजे फर्जंद जी हीअ मेहनत क़बूल कर। मुफ़स्सिरीन किराम था फरमाइन त ख़ुदा जे नबी दुआ छो घुरी। ईअं त कोन हो जो साईं पंहिंजे मर्ज़ीअ सां कम पे कयो। हाणे तमीर करे तो चए मौला मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कम कयो आहे, हाणे महिरबानी कर क़बूल कर। अल्लाह जी हुकुम तहत साईं पे कयो। खुदा के खबर हुई वो साईं छो पियो दुआ घुरे त मौला या मुंहिंजी मेहनत क़बूल फरमा। मुझे मदीने जे मीर फरमा इब्राहिम खलीलुल्लाह या दुआ घुरी मुंहिंजी उम्मत के तालीम ॾिनी आहे। उहा कहिड़ी तालीम फरमायो त खुदा जे नबी या दुआ घुरी मुंहिंजी उम्मत के दरसे तालीम या ॾिनी त इंसान को बि नेको अमल करे, चाहे खुदा जो फर्ज नमाज हुजे, रोज़ो हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, खैरात हुजे, खाने काबे जो तवाफ हुजे, उमरो हुजे, दीगर नेकिन जा जेके भी कम हुजन ओहे नेकी जा कम करे अल्लाह जी बारगाह में उनन अमलन जे क़बूलियत जी जेका दुआ घुरंदो आ। मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह हुन जे मथा फज़ल यो कंदो आ त उन नेक अमल में, नमाज में, रोजे में, हज में, ज़कात में, अमरे में, तवाफ में जेका उन जी कमी कजी रहिजी वई, नुक्स ऐब रहिजी विया, पूरो उन हक़ सां अता न करे सघियो त अल्लाह उन जे इन दुआ जे करे उन जे अमल जूं कजूं कमियूं नक्स ऐब माफ़ करे उन जे उन नमाज ऐं रोज़े खे क़बूल फरमाए छॾींदो। समझो था असांजी निमाज़ कहिड़ी आहे? निमाज़ में बीठा हूं इमाम जे पोयां सॼो ॾींहुं जेको दुकान ते थियो ओहो सॼो हिसाब हुन में, घर में जेको मामलो थियो ओ सॼो मार को निमाज़ में बिठाई थियो। फरमाए जा जा पसी पाण खे ताता नाहे निमाज़ सब विञाए साज़ तिहां पो तकबीर च। फरमाए तू जा जा पसी पाण खे ताता ना हिसजूद विनाए वजूद तिहां पो तकबीर च। निमाज अहिड़ी जे निमाज में मदीने वारे मीर ॾे तवज्जो हुजे, निमाज अहिड़ी जे में अल्लाह ॾे तवज्जो हुजे। असांजी निमाज टूटी फूटी निमाज पोइ अदा इहा निमाज कीअं क़बूल थिए? आओ जो इन खां पहिरियां मलाइक इहा निमाज
निमाज वेड़े तुझे मुंह में उछलाइन तू अल्लाह जी बारगाह में अस्कर मुझा मौला मां को छू आया मां कारो आया मां गुनाहन जी मैं गलता लगो पियो आया मुझे दिल ई सीने में ओहो नूर जोहर नाहे जो रब्बे करीम तुझी बंदगी में मुखे ओहो हिज ए ओहा प्यार नसीब थी सके मौला मुखे हकीकत निमाज बेता फरमा ए मुझी टूटी फूटी निमाज कबूल फरमा मुझे मदीने वारे मीर फरमायो रब पंजे बाने जी इन सदा के बुधंदो आ इन दुआ जे करे अल्लाह उन जी उन बंदगी के कबूल फरमाए छडींदो आ फरमायो तिरमिदी शरीफ जी हदीस कुदसिया अल्लाह अर्श जे मलाइकन में उन बाने जो नालो वठी उनखे याद कंदो आ फलाणे पुत्र फलाणे जे बेले मां फलाणे जे पुत्र फलाणे मेहार का मां फलाणे पुत्र फलाणे इस्माइलानी मां फलाणे जे पुत्र फलाणे इसहाकानी मां मुखे याद कयो आ ए मलाइको मुखा अज ही दुआ पियो गुरे चे पियो मौला मुखे पुत्र जी औलाद अता फरमा चे पियो मुझा मौला मुझे रिस्क में बरकत अता फरमा चे पियो मुझा मौला मुखे तरक्की अता फरमा चे पियो मुझा मौला मुझे खताउन के माफ फरमा ओ मलाइको हु मुखे पंजो सच्चो महबूद बरहक पालहार समझी बार बार मुखे बाडाए रहो आ बुतन जे सामू बुत परस्त घुरन प्या भला जे पुतन के जवाब ॾियनि ऐं मां बि उनखे जवाब ॾियां त फ़र्क़ु छा रहंदो मुंहिंजी रहमत खे हया थो अचे जो कुझु मूंखां घुरे थो मां इहो त ॾियांसि थो पर जेको न पियो घुरी सघे मां उहो बि पंहिंजे फज़ल सां तक़दीर में लिखराए थो छॾियां इन करे मुझे मदीने जे मीर फरमाए दुआ मुखुल इबादत दुआ इबादत जो मग़ज़ छा है दुआ इबादत जो मग़ज़ा अल्लाह जी नबी है या दुआ गुरी उम्मत मुस्तफ़ा के तालीम ॾिनी त तव्हां नेक अमल को भी कयो अल्लाह जी बारगाह में क़बूलियत जे लाइ इहा दुआ घुरंदा रहो हाणे इब्राहिम ख़लीलुल्लाह बी दुआ घुरी आहे रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अब असां तमाम घर जोड़ींदा हूं न छा जे ला त आबाद रहे कि वीरान ॻाल्हायो सभई ॻाल्हायो असां जो घर आबाद किं थींदो उन में वेहण सां रहण सां नशिस्तो बरखास्त सां खाधो खाइण सां पंहिंजनि मिटनि माइटनि दोस्तनि खे आदर बा करे उते रहाइण सां अच वञ सां असांजो घर आबाद रहंदो पर ख़ुदा जे घर जी आबादी जूं तक़ाज़ाऊं कुझु ॿियूं आहिनि अल्लाह जे प्यारे ख़लील हाणे इहा दुआ घुरी मुंहिंजा मौला मां तुंहिंजे इन घर खे ठाहियो आहे त तुंहिंजो घर ऐं मख़लूक जो घर इन जी आबादी जी तकाजा जुदा है पर बेकरीम जी जो मुतमीर कई त मूंखे न सा उनसियत थी वई आहे हाणे दिल जी तमन्ना है त तुंहिंजो घर क़यामत ताईं आबाद रहे मुझे मदीने जे मीर फरमाए पंहिंजे घर ऐं वतन जी मोहब्बत अल्लाह इंसान जे फितरत में रखी आहे अबा ये आहे या न परायो खणी केडो महल छो न हुजे पर जेको सुकून पंहिंजी पत्ती छपरे में इंदो आ एड़ो सुकून पराए घर में न इंदो आहे न बा मुझे मदीने जे मीर सरवरे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस मक्कतुल मुकर्रमा के छडियो हुयो आया अल्लाह जी हुक्म ई मशीयत तहत मदीने में संजो मस्कन मदीने पाक में वञणो हुयो पर पोइ बि मुंहिंजा हबीब 53 साल मक्की जिंदगी गुजारे आया हुया त मुंहिंजा हबीब साहबा जे दरमियान वेठा हूंदा हुआ कॾहिं ज़िक्र छणंदो हुयो त पाण मक्के खे याद करे
अखिन मां गोरा वही इंदा खा वादी जी सलम के याद कंदा खा नंजे गल मुबारक ते गोरा चा आतिश इमाम शरफुद्दीन बूसूरी मुस्तफा जे गोलन जो कदर कंदे बयान कंदे फरमायो अमित तज़क्कुरे जीरानिम बेज़ी सलमी अमित तज़क्कुरे जीरानिम बेज़ी सलमी मज़ज तदम अलजरा मिम मुक़लतिम बेदमी मुझा हबीब अवां पंहिंजे शहर मक्के के याद करे जो रो था अवां जे पाक नूरानी गलन ते अवां जा गोढ़ा पवन था मुस्तफा अवां जे न गोढ़न के ॾिसी आशिकन जे दिल जो खून उन्हनि जे दिल में इएं दर्द पैदा थे तो मालूम थियो त मुस्तफा करीम फरमाए पंहिंजे वतन जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे साईं बर्स के मौला यो तुझो घर आबाद रहे हाने मां ठाहियो आहे त आबाद रहे आबाद किए रहंदो मौला रब्बना वजअलना मुस्लिमीन लक अव्वल मुखे ऐं मुंहिंजे पुट के पंहिंजी ज़ात जो मुखलिस बणा उन खां पोइ मुंहिंजे औलाद में हिकु अहिड़ी जमात पैदा फरमा जेका तुंहिंजी इताअत गुज़ार हुजे फरमान बरदार हुजे मौला उन्हनि खे तूं पंहिंजे बंदगीअ जा अहकाम ॾेखारई सेखार तुंहिंजी बंदगी करे तुंहिंजे इन घर के आबाद रखनि ऐं रब्बे करीम मां तुंहिंजी बारगाह में हिकु दुआ जी वसियत ऐं सिफारिश तो कयां उहा कहिड़ी जेको तुंहिंजे इन घर ऐं दर ते अची मौला तोखां तौबा करे तोखां पहला खन कयल ख़ताउनि जी माफ़ी घुर्जे त मौला मां दुआ थो कयां तुंहिंजी बारगाह में वसियत तो कयां त उन जी तौबा खे क़बूल फरमाए जाम मुझे मदीने जे मीर फरमाए इब्राहिम खलीलुल्लाह जी इन दुआ जो मुझी उम्मत के ब फायदा नसीब थे घणा फायदा बा ॻाल्हायो ब फायदा अव्वल फायदो ई हो त जेसी ताईं लुकीअ में साह जान में जाना अल्लाह महबूब जे हर उम्मती जे लाए ईमान वारे जे लाए रहमत जो ऐं तौबह जो दरवाजो खोले छड़ियो रहमत जो तौबह जो हदीस पाक में जिक्र आहे त अगर के इंसान जा गुनाह एतरा वधी वजन जो हिन जमीन ऐं आसमान जे खिला खे पुर करे वेहर 500 वरह जो पंधा जमीन आसमान इनके पुर करे वेहर एडो गुनाहगार हुजे पर पोइ रब उन खे समझ दे मोटी अचे अल्लाह जे हुजूर में रोई गिड़गिड़ाए इएं अर्ज करे जे सुने भिटाई अर्ज करे सेखारियो आ फरमाए तो जेडो तुंहिंजो नाओ बाझ बे ओॾाई मंगा रिय थंबेरिय थूणिए तूं छपर तूं छा कुडाड़ो कहां तोखे मालूम सब का मिठो जिया नालो तिय मुंह वडो आसरो खालिक तुंहिंजी खांद जो परो पांद न को नालो रब संदो रहियो आहे रूह में सतरु किज सतार आओ ऐ बनो घाड़ी आहिया ढके जो ढकण हार ॾई पांद पनाह जो मारू मिट मलीर जा सबई पर ख्यामू सोखिया भाई सबको ओखिया तू ही तू मौला मथामू बड़ो मला हिजबा झजो मकर ढोल ढलो ना तो मुंह निमाणी असी कोली कमीनी जो बगैर तो बिलो तुझो ना उनिलो माता बठियो वेठड़िया हिया कारियों को झूक वणियों खून न मोचारियों वठी वेठियों वाट ते खिखिया जो खारियों अड़े इन्हनि जो आरियों तो समेरी ॿियो केर सुने
जेको ये बालाइंदो आ गिड़गिड़ाइंदो आ रोंदो आ मुझे मदीने जे मीर फरमाए जड़े गुनाहगार जे अखिन मां गोड़ो निकरंदो आ अल्लाह जे खौफ ऐं खशियत में पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी घुरंदे रोई पवंदो आ उन जो जेको अखिन मां गोड़ो करंदो आ रब जी बारगाह में उन जे गोड़े जो कदर केतिरो आ मुझे मदीने जे मीर फरमाए क़यामत ते ॾेखारे उन जे अखि मां हिक निकतल गोड़े जो कदर खुदा क़यामत ते ॾेखारे इहो कंदो जो उन जे गोड़े जो वजन शहीद जे खून सां कराईंदो मुसलमान तुंहिंजो वॾो शान तू रोंदो ही अजायो ॿियनि जे लाइ रोई रोई अखियूं अंधियूं कंदे कुझु कोन मिलंदो जे रोणो थई त रात जो उथी गिछीअ में गारो करे मथो उघाड़ो करे रब जे हुजूर में अर्ज़ कर मुंहिंजा मौला मां कुझु बि आहियां तुंहिंजो आहियां तू साहिब सादो सुपुरी औ निसोरो नो कर बेहद कया बंदगी हथ बधी हाजिर छिनी छड़ी दुस्की न की दोस्त जो दर मोता मेहर नजर पिरी लाहिम पाहिजो तू भोतार जे पोया सरदार जे पोया वजीर जे पोया अमीर जे पोया शल न कंहिंखे ॾिसी अछो कपिड़ो साईं वारो कर मेहरबानी कर मूंखे बि कुझु ॾे पिनी पिनी केतिरो पिनंदे दुनियादारनि जे साम्हूं झुकी झुकी केतिरो झुकंदे जेके पाण मोहताज थे तोखे छा ॾींदा ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मुस्लमान मां तोखे पंहिंजो साथी मुशाहिदो ॿुधायां ही मुस्तफ़ा जे मिंबर जो कसम आहे हबीब जे नाले पाक जो तसद्दुक़ आहे दुनिया जे साम्हूं हथ न टंग रात जो मुश्किल अचई मदीने वारे मीर के सड खुदा जे हुजूर में अखिन मां गोड़ा गार मां गोड़ा बैद में उगंदी पेरी मुझे मदीने वारे मीर जी रहमत तोखे शामिल हाल बेटाई तो फरमाए छाखे वनी छो बेली थी बियन जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सोच जो इश्क अल्लाह असां जो हाल कहिड़ो आहे पंहिंजे मफ़ाद जे लाइ 40 कोप माण्हुनि खे पिया चाह पिया ॾींदासीं सेब उधार ते घर में भले पती बि न हुजे घर वारा बुख ते वेठा हुजनि असां वरी ॿाहिरियूं दोस्तियूं पिया मल्हाईंदासीं कुछ न मिलंदो मुंहिंजा अदा मुझे मदीने जे मीर फरमाए खुदा ॾिनो अथई त पंहिंजे बच्चन ते ख़र्च कर पंहिंजे घर वारीअ ते ख़र्च कर पंहिंजे भेण ऐं भाउ ते ख़र्च कर फरमायो जेको पंहिंजी ज़ाल ते पंहिंजे बच्चन ते ख़र्च थो करे अल्लाह उन ख़र्च खे खुदा ईअं लिखाईंदो नाहे उन जो सवाब सदके तौर ते लिखाए छॾींदो आहे समझो असां वरी दोस्ती निभाईंदा कुछ न मिलंदो बाबा दस्तो ओहो ही भलो आ जेको मुझे मदीने जे मीर समझायो आ मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जे प्यारे खलील या दुआ जी वसियत कई मौला जेको तुझे इन घर ई दर ते अची तोखा कयल पंहिंजे खताउनि जी माफ़ी घुरे उनखे तौबा ताइब थे मौला उन जी तौबा क़बूल फरमाए जा मुझे मदीने जे मीर फरमायो ॿियो फ़ाइदो इहो थियो जॾहिं गुनहगार अची अल्लाह जे हुजूर में तौबा ताइब थींदो आहे त मुझे मदीने जे मीर फरमाए अत्ताइबु मिनज़ ज़ंबि कमल्ला ज़ंब लहू खुदा उन जे गुनाहनि खे ईअं पाक करे छॾींदो आहे उन जे वजूद खे गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे उन खे ईअं साफ़ कंदो आहे गोया उन ज़िंदगीअ में कॾहिं गुनाह कयो ई कोन हो अल्लामा जलालुद्दीन सुयूती हदीस आंदी आहे त खुदा खाना काबा जे दीवारुनि खे 8 अखियूं अता कयूं घणियूं अखियूं अबा वॾे आवाज़ सां ॻाल्हायो त मां कोन ॻाल्हायो 8 अखियूं
जे कैमरा में तस्वीर उतार भी वो कुदरती तौर ते पंहिंजे तवाफ करण वारनि माण्हुनि जे चेहरनि जो तस्वीरूं लाहे थो। क़यामत जे ॾिहाड़े यो खाना काबा अल्लाह जे हुज़ूर में पंहिंजे उन सभिनी तवाफ करण वारनि खे गॾे पेश कंदो। मौला ही सब उहे हन जेके तुंहिंजो घर समझी मुंहिंजी तोक़ीर ऐं इज़त कंदा हा, तवाफ कंदा हा। छाला वठी आयो आहिन मौला हिननि मुंहिंजी इज़त कई, तुंहिंजो घर समझी तोक़ीर करे तवाफ कयो हो। रब्बे करीम मां हिननि जी सिफारिश ऐं शफ़ाअत करण आयो आहियां। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अल्लाह फरमाईंदो खाना काबा तुंहिंजी शफ़ाअत जो हक़ क़बूल आहे। छा घुर्जे मौला ही सभई ॿियनि महशर में अचण वारनि वांगुरु ही बि बेलिबास आहिनि। मुंहिंजी सिफारिश आहे अव्वलनि खे लिबास उहो अता कर जंहिं लिबास जी सूरत में अची मुंहिंजो तवाफ कंदा। क़यामत जे ॾियारनि खे नूरानी ॿ चादरूं मिलंदियूं इहराम वारियूं, उहे पैरींदा मलाइकुनि खे पाराईंदा। पोइ अल्लाह फरमाईंदो खाना काबा तूं इन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञ। मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो घर बैत इहा सिफारिश करे उन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदो जेके उन जे बैत जे तवाफ जे लाइ। अबा मेहरबानी आहे या न, करम नवाज़ी आहे या न, इन खां वधीक भी इनायत कहिड़ी आहे। मुंहिंजे मदीने जे मीर जा आशिको अते इब्राहिम खलीलुल्लाह इहा दुआ घुरी, उन दुआ जो फ़ाइदो असर सां खे दाख़िल थियो आहे। हल टी दुआ थो घुरे अल्लाह जो बरगुज़ीदा नबी। उहा कहिड़ी दुआ? रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। मौला हर मजदूर इन करे मजदूरी कंदो आहे त उनखे आसरो हूंदो आहे त शाम जो मूंखे उजरत मिलंदी, मुआवज़ो मिलंदो। अबा इन लाइ तव्हां महिनत कंदा हो न। इब्राहिम खलीलुल्लाह के मुंहिंजा मौला मां तुंहिंजे घर खे ठाहियो आहे, तुंहिंजे अज़ीम घर जी तामीर कई आहे। हाणे इन जी मूंखे उजरत ॾे। मौला तूं शाकिरुन अलीम आहीं, क़दरदान बि आहीं, ॼाणंदड़ बि आहीं। मां ऐं मुंहिंजे फर्ज़ंद महिनत कई आहे, मौला असांखे उजरत खपे। इब्राहिम छा खपई? मां तोखे पंहिंजो नबी अॻ में बणायो आहे, खिलत जो ताज पहिरीं पारायो आहे, इस्माइल जहिड़ो फर्ज़ंद तोखे पहिरीं अता कयो आहे, दुनिया में इज़त ऐं मुआरफ़ औल हाली तोखे अता कई आहे। अञा कहिड़ी नेमत बाकी रही वही जो तू मुखा घुरी थो उजरत में। अस्की मौला नबुवत तो अता कई, खिलत जो ताज पाराई, इस्माइल जड़ो पुत्र अता फरमाई, दुनिया में इज्जत वारो बनाई, मुरफ़ौल हाल बनाई। ए सबई नेमतूं मौला तो पंजे फज़ल रहमत सा तो मुखे अण घुरियूं अता कयूं। पर हाणे जेका मां तोखां नेमत घुरी रहियो आहियां मौला उहा सभिनी नेमतुनि खां आला ऐं उज़मा नेमत आहे। जीअं तुंहिंजो घर हिन ज़मीन ते सभिनी घरनि खां इज़त ऐं शरफ़ वारो आहे, ईअं मूंखे उहा नेमत बि उहो उजरत उहो बदिलो बि सभिनी खां आला खपे, नेमत कुबरा खपे। मौला उहा नेमत इब्राहिम घुरो आहे, कहिड़ी नेमत आहे? ए रब्बे करीम ओहो रसूल मुकर्रम, ओहो नबी मोहतशम, ओहो सय्यदुल अव्वलीन वल आखरीन, ओ खातमुल मुरसलीन, जंहिंजे सदके तो हिन बज़्म खे सजायो आहे, जंहिंजे सदके सिज जी रोशनी आहे, जंहिंजे सदके चंड जी चांडोकी आहे, जंहिंजे सदके सितारनि जो सींगार आहे, जंहिंजे सदके दरियाहनि जी रवानी आहे, जंहिंजे सदके समुंडनि जूं मौजूं आहिनि, जंहिंजे सदके ज़मीन सावा सला पैदा कंदी आहे, जंहिंजे सदके बागात में मेवा लगंदा आहिनि, जंहिंजे सदके कायनात में हर नेमत हर खुशी तो विराई आहे। ऐ मौलाए करीम ओहो रसूल मुकर्रम मूंखे मुंहिंजे औलाद मां इन उजरत जे बदले में अता फरमा। मुझे मदीने जे मीर इहा आयत तिलावत करे पाण तफसीर फरमायो। फरमाया अना दावत इब्राहिम, मां इब्राहिम जी दुआ आहियां।
इब्राहिम जी दुआ है व बशारत ईसा मां ईसा जी बशारत आया मुझा अता मालूम थियो त मुझे महबूब जी अजमत आला है जो नबियन हुसूल बरकत जे लाइ दुआऊं घुरियो हुयो तने के आशिक चयो हज़ारे हुजूर तुझे तो फैले तरी व्या नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरी व्या थियो कहर को नाजिल कहीं कौम वांगे अमुन थो अल्लाह दे सजन तुझे सांगे सजन तुझे सांगे इलाही अजाब के आयल टरी व्या नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरी व्या मुझे मदीने जे मीर फरमायो मां ईसा जी बशारत आया कीअं कुरान के पढ़ या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअद इस्मुहु अहमद ऐ बनी इसराइलो मां तवादे अल्लाह जे तरफ खां पैगंबर बनजी आयो आया मुखा अग में मूसा कलीमुल्लाह ते जेको अल्लाह तोरेत नाज़िल कयो उन जी तस्दीक तो कया ऐ मां तवा के खुशखबरी बशारत ॾियण आयो आहियां त हाणे इंतजार जो घड़ियों खत्म ओहो महबूबे किरदार जंहिंजो इंतजार सुने आदम खां ईसा रूहुल्लाह मूं ताईं हर नबी ऐं हर उम्मत के हुयो ओ महबूब अचण वारो आहे इंतजार जो घड़ियों खत्म थियण वारियूं आहिनि जे ईसा सुनो ऐलान करे अल्लाह के ऐलान एडो वणे जो कुरान में बयान करे कुरान जा हाफिज तरावी नमाज में रमजान में पढ़न कुरान जा खत्मा करण वारा कुरान जी रोजानी तिलावत करे मुस्तफा करीम जे अचण वारे ऐलान के वठाईंदा रहन त बिदत बि नाहे नाजायज बि नाहे इहो ऐलान खुदा कुरान में करायो त मुस्तफा अचण वारो आ फर्क रुगो एतिरो जुमले उन में आ त अचण वारो आ असां था चऊं ओहो दिलबरो अची वियो आ था चऊं ओहो मुस्तफा खुशियों सभई मलायो मीलाद आहे आयो पंजे बख्त खे जागायो मीलाद आहे आयो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुझे महबूब जा आशिक जर जंग बर पट जबल में वास्ती वाहन में गोठन में बस्तन में गली कोचे में मुझे हबीब जो मीलाद मलाए रहा आगन मीलाद मलाइण वारन जी कमी ना आगे छो त इन जो जिम्मो खुद खुदा पान खयो आ पंजे हबीब जे शान के खुदा बुलंद कयो आ ये जिक्र वो है कि जिसका जिम्मा लिया है खुद खालिक़े जहां ने हम आज ही कल यहाँ न होंगे मगर ये महफिल सजी रहेगी। अब मीलाद मलायो था पर जरा मीलाद मलाइण जो हक पैदा कयो मीलाद जो हक छा है ता आखिर में लंगर हक अदा थी बिरयानी सुठी होंदी अन्या जे मुर्गी खा अन्या जे बकरे जे गोश्त में तो सुभान अल्लाह हक अदा थियो सही ये ना है मुजादा हक छा है मुझो महबूब आयो मुसलमानो जरा तवज्जो सा बगालियों बुधो मुझो हबीब आयो मुस्तफा जे आए तमा जो छा अकीदो आ त जुल्मत खत्म थी अंधेरो खत्म थियो ज्यादती खत्म थी मुस्तफा जे आए रहमत बहारी आई या न अल्लाह वाली आवाज संग
हथ मथे खणी चओ आयो न दुश्मनी खत्म मोहब्बतियूं मिलण वाह मुझे महबूब जा आशिक हथ में झंडो आ मां सदके या रसूल अल्लाह कुर्बान जा तुझे नारे ता सदके वञा या रसूल अल्लाह पर दिल मां नफ़रत कोन कढंदुस सदके वञा या रसूल अल्लाह पंहिंजे भाउ खे कोन माफ़ कंदुस सदके वञा या रसूल अल्लाह दिल में बुग़्ज़ पालींदुस दुश्मनी कोन छॾींदुस पंहिंजनि खे टोलींदुस ॿियनि खे कोन पुछंदुस ओ सुन्नी मुसलमान ही को तुंहिंजे इलाइक़े जो MPA MNA न आहे को क़ौमी सरदार न आहे जिन खे तूं कूड़ा नारा लॻाए राज़ी ख़ुशि करे वञी टारे वञी ही उहो मुंहिंजो मदीने जो मीर आहे जेको तुंहिंजे ज़ाहिर खे बि जाने थो त तुझे बातिन खे बि जाने थो जे खुशी मला त इन हाल में मला मुझा अदा जुल्म जो इंतहाई आहे अजकल ज़माने में इहो रवाज थी वियो आहे माण्हू पंहिंजनि खे छॾे परावन सां ताल्लुक क़ाइम कनि था रिश्ता ख़त्म कनि था मामूली ॻाल्हि तां भाउ भाउ में पाण में ॻाल्हाइण लाइ तयार न आहे पढ़े कलमूं थो चवे थो त मुस्तफ़ा हाज़िर नाज़िर आहे चवे थो त मुंहिंजो महबूब नूर आहे चवे थो त मुस्तफ़ा रहमत आहे पर पोइ मुसलमान तुंहिंजे इन कुल ते हैफ़ हुजे अफ़सोस हुजे जो उन प्रिय जे लाइ तूं सभु कुझु करीं थो पर मुस्तफ़ा जी सुन्नत ते नथो हली मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो लईसल वासिलु बिल मकाफ़ी वलाकिनल वासिलु लज़ी इज़ा क़ुतिअत रहमहु वसलहा फरमायो सिला रहमी इन खे कोन चइबो आहे जेको तव्हां सां प्यार करे त बदिले में उन खे मोहब्बत ॾियो फरमायो सिला रहमी उन खे चइबो आहे जेको अव्हां खे टोड़े अव्हां उन खे जोड़ियो अते सईद हिकिड़ो सहाबी बहिराणी में रहंदो उथी बीठो चई सही मुंहिंजा जेके माइट न उहे त मूंसे हथ बि कोन था मिलाइनि हथ बि कोन था वठनि साईं मां कीअं उन्हनि सां मिला फरमाए हथ नथा वठनि बसि इहा ॻाल्हि आहे न आओ पाण फरमाए तूं पंहिंजे लेखे हीअ कोशिश कर सिल्लू अरहामकुम वलौ बिस्सलाम जे हथ नथा वठनि तुंहिंजो जवाब नथा ॾियनि तोसां ॻाल्हाइनि नथा का ॻाल्हि न आहे तूं उन्हनि खे सलाम करे उन जे लाइ आफ़ियत ऐं ख़ैरत जूं दुआऊं घुरंदो रह तुंहिंजो हक़ अदा थी वियो मुसलमानों पंजे सीने में पंजे गिरेबान में झाती पाए ॾिसो केतिरा ॼणा हो जिन पंहिंजा रिश्ता टोड़िया मामूली ॻाल्हियुनि जे करे नओं रिश्तो ॻंढण जे लाइ न ठही सघियो त पंहिंजा सगा रिश्ता जेके फितरत में ख़ुदा ॾिना आहिनि उन्हनि खे टोड़े वेठो ऐं चई थो मां आशिक़ आहियां मुया इहो तुंहिंजो मुंहुं ऐं मुस्तफ़ा जी नूर वारी मिठाई ज़रा ठहे कान थी जे मुस्तफ़ा जो आशिक़ आहीं त पोइ अॼु हिन महफ़िल में पको इरादो करे उथ त मुस्तफ़ा जी मुहबत ऐं मिलाद जे करे सभई दिलि मां नफ़रतूं कढी अॼु सभिनी खे सीने सां लॻाए मुहबत जो पैगाम ॾियणो आहे पोइ फ़ाइदो थियो त तो हक़ अदा कयो मुस्तफ़ा जे मिलाद जो रंजिश रहे न बाकी काबे अव्हां जे दिल में सबखे गले लगायो मिलाद आहे आयो सबखे गले लगायो मिलाद आहे आयो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभी बड़ी आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि बस आखिरी बगालियों बटे मिलाद जो तमा के बुधाए अपनी गुफ्तगू खत्म थो कया मोहब्बत सा वरी पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इमाम असद ने शाहपुरी साहिब अशरफुल मुस्तफ़ा मुझे महबूब जी विलादत जा वाक़िया बयान कदे फरमाए तो त मुझे महबूब जी अम्मा आमना सानती फरमाए ओ रात जे रात मुझो महबूब अचे पियो मां पंजे घर में आया रात जो आखिरी पहरा ओ जो तो मुखे बार जे जमण जा आसार पैदा थिया मां सोचा पी
ही इब्तिदाइन जो माइन जो आ मुंजो शोहर हते अब्दुल्ला पेरी विसाल करे वियो आ हाने हिय राज जी गाल हुजूर शरीफ में चवा त के चवा हाने ये सोचा पी त केर मुजी मदद ला इंदो अना ये सोचा पी त दिसा थी जे हुजरे में सुतल आया ओच तो मुझे हुजरे जी छत फाटी पईया नूरानी चेहरे वारियों कदावर औरतों नेठ लही आयो माखी कारे मुस्कुराए चवा थी अद्दी औरतों दरवाजन खा इंदियूं आहिन अवा मथा की आयो आयो चवे थी हिकड़ी मुस्कुराए आमिना मुखे अद्दी न च मां तुजी डाडी अम्मा हवा आया ही बीबी मरियम ही बीबी आसिया है ए जन्नत जो हुरू आहिन अमा वा छाजे लायो आयो आमिना तुजी खिदमत ऐ तुझे पेट वारे मोहम्मद मुस्तफा जे दीदार ला आयूं आयूं अम्मा आमिना खे नियण वधायूं अर्शों मलाइक हूरू आयूं हर जगह वयो हुल मची वयो मिठड़ो मोहम्मद गोट अची असा उम्मत जा बेड़ा पार थया हथ मथे खणी चो खुशियों मल्हायो उथो झूम गायो खुशियों मल्हायो उथो झूम गायो रंग दुनिया में वया रची वयो मिठड़ो मोहम्मद गोट अची असा उम्मत जा बेड़ा पार थया फरमाए थी जो निहारिया हाने मुझे नदरुन जे सामू कोन हिजाब न पर्दो आ ॾिसां थी त जन्नतुन खा मलाइकन जा हुरुन जा गिलमानन जा टोला था पिया अचन टे जमायतूं हन मलाइकन जूं अलमम बिल मशरिक व अलमम बिल मगरिब व अलमन अला ज़हर अल कअबत हिकड़ो झंडो मशरिक में लगायो हिकड़ो झंडो मगरिब में लगायो हिकड़ो झंडो खाना काबा जी छत ते लगायो ए झंडा छाजे ला हुया यो ऐलान पैगाम हो दुनिया जे बादशाहन जे लाए दुनिया जा बादशाह हो हाने कंध झुकायो हकीकी शहनशाह मोहम्मद मुस्तफा अचण वारो आ अम्मा थी फरमाए मां हेडे जो निहारिया त मुझे ला दीवारों हिजाब नागन ॾिसां थी मक्के जूं घिटियूं मलाइकन सां भरियूं पयूं आहिनि हर हिक मलाइक जे हथ में नूरानी गुलन जा हार आहिनि उहे हार छाजे ला आंदा हुया हर घिटीअ में हज़ारे मलाइक अमर आमिना ले आंदा हार हर हिक आंदा हर हिक भली पाए जी जल रबी आहिरायो मुको मुहब मोला थ्योलायो सजायो अम्मा थी फरमाए हाने मां ॾिसां थी हिकिड़ो सफ़ेद परिंदो आहे जेको कुदरती तौर ते उन जे परनि में हिकिड़ो प्यालो आहे मुंहिंजे साम्हूं मुअद्दिब थी करे वेठो आहे हाणे प्यालो पेश थो करे चए थो वबशरी बुशरा लकी या आमिना फिस्सकीनति वस्सलामति वल अमान ओ मुंहिंजे महबूब जी अम्मा आमिना क़यामत जे ॾेखारे ईमान वारा मुस्तफ़ा जे हथां हौज़े कौसर जा प्याला पियंदा खुदा जो दस्तूर कानून ना है जो दुनिया में कंहिंखे हौज़े कौसर जो पानी मिले पर अम्मा तू भाग वारी आ खातमुल मुरसलीन तुंहिंजो बचड़ो आ इन दिलरुबा जे सदके अल्लाह जन्नत जे रिज़वान के हुक्म कयो आ उन तुंहिंजे लाइ हौज़े कौसर जो पानी मोकिलियो आ अम्मा ही पानी पी पंहिंजो अंदर उजार फरमाए थी हथ में प्यालो जो वठां ॾिसां त खीर खां वधीक सफ़ेद आ झुक जो भरियम त ॾिसां माखीअ खां वधीक लज़ीज़ ऐं प्यारो आ पियण सां मुंहिंजे अंदर जा आज़ार ख़त्म थी विया हाणे सुकून करार ओठो ॾिसां थी ओ साॻियो परिंदो हाणे हथ बजा हथ ॿधी चए पियो इज़हर या सय्यदल अव्वलीन वल आखरीन इज़हर या रहमतल लिल आलमीन इज़हर या खातमन मुरसलीन इज़हर या रसूल रब्बिल आलमीन इज़हर या काइदल गुर्रिल मुहज्जलीन ये मुंहिंजे दिलरुबा खे सॾ पिया थियनि
बी ख़बर कान पई खरज मिन्नी नूरुन अदातली कुसूर शाम ओच तो मुझे वजूद मां एक नूरानी लाट निकती जंहिंजी रोशनी में मूं शाम जूं मखलातूं ऐं बुसरा जे जंगल में चरंदड़ डाचूं ॾिठियूं सोहना तुझे हुस्न जा कहड़ा मिसाल जाचू जने मुल्क शाम वारियूं दिस जन्म के मडाचू पहरियूं नंबर इहाई आ नूर जी निशानी सारात साल जे हर एक रात खां सुहा जह रात में तू पढ़ो मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि वॾी आवाज़ सां पोयां पे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा हबीब आया कायनात में ऐलान कराया त दिल भर अची वियो ओहो नूरे मखजून ओहो नूरे मखनून जेको खुदाई खजानन में मख्फी हो ओहो दिल भर अची वियो हाणे ऐलान थिया पर कहिड़े अंदाज सां इहे न जे तू मां ऐलान कंदा इमाम शरफुद्दीन बूसरी तो बयान करे पर मैं तो अबान मौले तू हूँ अलती बेउंसुरी अबान मौले तू हूँ अलती बेउंसुरी यातीब मुबतदाइम मिन्हु व मुख्ततमी मुझे महबूब जे पाक वजूद मां अल्लाह मुश्क अंबर खस्तूरी खां वधीक हिक हुबकार पैदा कई जेका कायनात जे ज़रे ज़रे में फैलजी वई जन खे नको होतन उहा खुशबू महसूस नथा चो सुभान अल्लाह अबा नको हुजे खणी पर मर्ज लगी वने जे जुकाम ता खबर पवंदी खुशबू जी कान पवंदी अवा के खुशबू आई या त तॾहिं अवा गॾु थिया आहियो जिन के आई उन वक्त में छा पिया चवन जिन के महसूस थी एक बे के चवन पिया खुशबू ये प्यारी प्यारी किस गुल की आ रही है नथा चो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चो खुशबू ये प्यारी प्यारी किस गुल की आ रही है बादे सबाए किसका मुर्दा सुना रही है आमद है क्या उसी की जिसका खुदा है शैदा फौजे नो चूम किसके हमराह आ रही है महबूब आयो त महबूब जे दीदार लाभ सब गड थिया दीदार लाभ आया हबीब जे दीदार ला औरतूं मक्कियूं न्याणियूं सब गलतियूं थियूं मर्द पोड़ा पक्का बार सब आया जेको अचे पियो दिल भर खे ॾिसी हर को हिकड़ी पियो ॻाल्हि करे हर को जेतरा बात एतरी गालियूं न बा पर हिते मामलो बियो हो चवे हर को माण्हू लथो चंड्रो आहे इहा सुखड़ी का हितों जीतना है जह राज सारो आरोशन बनायो मुको मोहब मौला थियो लायो सजायो डके ताज शाह आओ पर अदा भिटाई साहब नाराज थी पुछो तो बुधाया ता जो सी हाने बुधाने के छड़ बस ढेक जो ढक लहे त कम थे इंतजार कयो बाबा जेतरो इंतजार कंदो एतरो वधी का जाय कोई हाओ बुधो मुझे महबूब जा आशिको भिटाई छो नाराज थियो
बेटा ये चयो अबा तो वनी महबूब जे पाक चेहरे के चंद्र सां मिलायो। चंद्र जी केड़ी हैसियत आ? साईं भला तू तसीह कर चे तो मां तोखे बुधाया। फरमाई तू से सिजन उभरे 84 चंद्रन बिलाहिरी पिरन मऊदा ही भाइया पर ऊदा ही धरात में प्रिय पसायो पान त चंद्र कत निशान पेही वियो पाताल में। चंद्र चवाए हक जे विड़ी जे विचरी ब अखियूं टियों नक तो में नाहे प्रिय जो। चंद्र तुंहिंजी ज़ात पारियां न प्रिय सां तू अचो मंझ रात मुंहिंजो सजण सदाई सोझरो। बेटा भला चई बुधा त हाणे चऊं त कीअं चऊं? तो त ग़लती कढी आ। जे तो जे चओ त मुंहिंजे यार जो हुस्न हीअं बयान कयो पर मैं तो जखरे जे हो जवान ॾिस कोन ॾेह में मुहर मिलनी मुरसले सरस संदस शान फकान क़ाब क़ौसैन औ अदना ही मुयसर थिस मकान ए आगे जो एहसान जो हादी मेरे मोहरो। पर मैं तो मुझे महबूब जो चेहरो त चेहरो आ पर यार जरे निगाहूं खणंदो हो त मंजर बियो हूंदो हो। पर मैं तो खणी नेण